करमपुर तालुके ठुल जे ॻोठ सोडो ख़ान बंगलानी जो क़ब्रस्तान हुकूमत जी बेध्यानी सबबि तबाहली जो शिकार बणिजी वियो। क़ब्रस्तान के चौदीवारी न हुअण सबबि जानवरनि जी लतड़ सबबि क़ब्रस्तान जूं क़बरूं मुसमारजण लॻियूं। ॻोठ सोडो ख़ान बंगलानी रहवासिन JTN वेब न्यूज़ के ॿुधायो त हीउ क़ब्रस्तान तमामु पुराणो आहे। हिन क़ब्रस्तान में ॻोठ सोडो ख़ान समेत इलाइक़े जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा फ़ौती दफ़न थियल आहिनि, लेकिन क़ब्रस्तान खे चौदीवारी न हुअण सबबि क़बरुनि जी बेउरमती थी रही आहे ऐं जानवरनि जी लताड़ सबबि असांजे वॾड़नि तोड़े ॿियनि फ़ौतियुनि जूं क़बरूं मुसमार थी रहियूं आहिनि। ज़िले जेकाबाद जे चूंडियल नुमाइंदड़नि DC जेकाबाद ऐं ॿियनि वसवारनि खे अपील आहे त ॻोठ सोडो ख़ान बंगलानी जे क़ब्रस्तान खे चौदीवारी ॾियारे क़ब्रस्तान जी बेउरमती ऐं क़बरुनि जे मुसमारजण वारे अमल खे रोकियो वञे। कैमरामैन टीम ऐं साथी रिपोर्टर फैज़ मोहम्मद बिजाणी सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।